असां मौजूद आहियूं सकरन में मेहरान कॉलोनी में, जिथे हाला पुलिस जे तशदद में सख़्तु ज़ख़्मी थियल नौजवान अचो त ॻाल्हि ॿोल पुछ कयूं त हिन जो छा मसइलो आहे। ऐं हिते खीर जी डेयरी हलाईंदो आहियां। गुज़िरियल महीने राति जो 3 बजे मटियारी डिस्ट्रिक्ट पुलिस SHO ठारो खान भट्टी हाला पुलिस मुंहिंजे घर में धाड़ेलनि जी घिड़ी ऐं मूं ते लातातार तशदुद कयो ऐं मुंहिंजनि बचनि खे, मुंहिंजे भेनरुनि ते, मुंहिंजे माउ ते तशदुद कयो, जिन खे वारनि मां वठी गेले अंदरि करे ज़बरदस्ती मूंखे गेलींदा खणी विया ऐं पोइ मुंहिंजनि माइटनि रड़ंदा रहिया, कॾहिं प्रेस क्लब ते त कॾहिं कोर्ट में त कॾहिं कंहिंजे थाणे ते, कॾहिं किथे कॾहिं कंहिं वॾेरे वटि, पर को बि मुंहिंजो दाद फरियाद कोन थियो। असांजे भाउ खे मारे कुटे खणी विया, असीं पुयां लॻी वियासीं त असांजे भाउ खे असांजे साम्हूं मारींदा कुटींदा गाॾी में विधऊं। पुलिस वारा राति जो 3 बजे खणी विया, ज़ुल्म सां मुंहिंजे पुट खे मारियऊं, मुंहिंजे न्याणियुनि खे मारियऊं, पर बेदर्जीअ मुंहिंजो खणी अगवा करे ॼण लिकाए छॾियो। मां हुत ठोकर हणां हुन थाणे ते हुन थाणे ते, पर मूंखे किथे बि न ॾीन। त वरी कंहिंखे चवां उन्हनि खां पैसा घुरे, मूंखे लख रुपया ॾियनि त पुट मोल मिलंदुसि। पोइ अलाह ते क़ुर पई लोॾींदी हुयसि, मुंहिंजे मौला खे यादि करे नमाज़ पढ़ंदी हुयसि, क़ुर पढ़ंदी हुयसि, असांखे इंसाफ़ मिसकीननि खे मिले। मुंहिंजे पुट सां ज़ुल्म कयो अथनि। ईअं ज़ोरीअ सां मुंहिंजे भाउ खे मारियऊं कुटियऊं। मां पंहिंजे भाउ जे मथां किरी पियसि, मूंखे पुयां कंध में मुकूं हयूं, धक हयूं, जे तव्हांजो भाउ ग़लति आहे, असां छा में ग़लति हूं, कहिड़ो मुंहिंजो भाउ चोर आहे, कहिड़ो मुंहिंजो पीउ चोर आहे, असां त को बि गुनाह न आहे कयो, उन जी बि असांखे सज़ा बि मिले, असां त इंसाफ़ कयो। नाज़रीन, तव्हां मोहम्मद अशरफ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हुन संदसि अमड़ ऐं संदसि भेण जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त जेका हाला जी पुलिस जेको आहे SHO उन तशदुद करे राति जो 3 बजे असांजे 4 चौदीवारी जो जेको तक़दस इस्तेमालु करे ऐं वस वारनि खे अपील कंदे चयो आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे, जिन त मां ख़ुदिकशी कंदुसि। कैमरामैन फयाज़ चांड सां गॾु नियाज़ चांडियो, टाइम न्यूज़ सकरन।